अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तुम सब भाइर ठीक होंदो, शाद होंदो, आबाद होंदो, रब्बा कंदो हमेशा तुम अड़े तरीक़े से खुश ऐं शाद आबाद होंदो। तो दोस्तों हितां जी हितां ॾिसो था गर्मी शदीद, असां जंहिं इलाइक़े में रहूं था हिते बरसात सिर्फ़ थोड़ी वसी थोड़ी लिमिट में, एॾी वॾी बरसात कान थी। उन खां पोइ तव्हां मैदान ॾिसंदव बिल्कुलु आसमान साफ़ ऐं अॼु जी गर्मी तमामु शदीद, पर इहो बि शुक्र आहे त हवा आहे। त दोस्तों उम्मीद आहे त तव्हांजे पासे ॾे बि मौसम सही हूंदी, रब पाक तव्हां ॾे बि रहमत जी बरसात वसाईंदो ऐं ख़ैर ऐं बरकत जी। त दोस्तों शुरू कयूं था अॼु जो व्लॉग अलाह साईं जो नालो वठी। उम्मीद आहे तव्हां सभु ॿार कंप्लीट वीडियो ॾिसंदो ऐं तव्हां असांजी सपोर्ट जहिड़े तरीक़े सां कयो था, मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। ऐं ईअं ई नवां दोस्त जेके आहिनि मुंहिंजी सपोर्ट कंदा रहंदा। तो दोस्तों शुरू कयूं था अॼु जो व्लॉग ऐं तव्हांखे मां ॾेखारियां थो पंहिंजे आस पास जूं कुझु जॻहियूं। हा बाबा, कंहिंजी लठ खाई अथई बाबा? छा था पियो करे लठ खे? अड़े लठाणी तो मोबाइल भञो न। छा ते चिड़ कई अथई बाबा? छो? दोस्तों मुझे नोड़ो बिल्कुल है चढ़ में बार इन हूंदा आहिनि, खिलंदा ॻाल्हाईंदा मश्करियूं, हिकु ॿाराणो ज़हन हूंदो आहे। इहा ज़िंदगी तमामु हिकु बहितरीनु हूंदी आहे। हर माण्हू उमिरि जे हिसाब सां जीअं मथे थींदो वेंदो तीअं उनखे पोयूं ज़माने वारियूं ॻाल्हियूं हरकतूं लाज़मी यादि ईंदियूं हूंदियूं। हीअ जेका ज़िंदगी आहे इहा तमामु ख़ूबसूरत आहे ऐं सभिनी खे मुंहिंजो इहो मैसेज बि आहे ऐं पैगाम बि आहे त ॿार खे जीअं वणे तीअं करणु ॾिजे। सिर्फ़ु नज़र रखिजे, को ग़लति कमु हुजे, को ग़लति पासे हुजे त उनखे उन खां रोकिजे, न त ॿार जो ज़हन उनखे आज़ादु तरीक़े सां चइजे त हू सुठे तरीक़े सां अॻिते वधी सघे थो, न कि उन मथां प्रेशर ऐं दबाव विझी उनखे जूं माना मिसाल ॻाल्हि ॿार वञणु चाहे हेॾे, तव्हां चओ हेॾे, त पोइ थोरो मसइलो मुंझी वेंदो आहे। ॿार खे पंहिंजे हाल ते छॾे सिर्फ़ु वालदेन ते नज़रदारी कंदा त उहो ॿारु सुठे तरीक़े सां कामयाबु थी सघे थो। हेलो दोस्तों, हिनमहिल टाइम थी रहियो आहे शाम जा 5। शदीद गर्मी 5 बजा थी विया आहिनि। असांजा पघर ॾिसो, हे असांजी हालति ॾिसो, एॾी शदीद गर्मी। पर पोइ बि शुक्र आहे त हिन दौर में सोलर सुठो साथ निभाए रहियो आहे। पर सोलर जो बि टाइम थियण वारो आहे पूरो। दोस्तों ही आहे असांजी चांहि। तव्हां सभिनी ॿारनि खे मुंहिंजी तरफ़ खां अगरि जेको चांहि पीए त सलाह आहे। बाक़ी दोस्तों मां ॿाहिरि तव्हांखे फुल अॼु मूड हुयो तव्हांखे सुठी विज़िट करायां, पर शदीद गर्मीअ में हिकु मां शॉपकीपर आहियां, मुंहिंजी मजबूरी आहे, मां ॿाहिरि न निकिरी सघियुमि। पर नेक्स्ट टाइम तव्हांखे मां ॾेखारींदुमि तमामु बहितरीनु ऐं वणंदड़ वीडियोस, पर लाज़मी ॾेखारींदुमि। तव्हां भाइर जहिड़े तरीक़े सां मुंहिंजी सपोर्ट करे रहिया आहियो, उमेद आहे त तव्हां अहिड़े तरीक़े सां मुंहिंजी सपोर्ट हमेशह कंदा रहंदव। मां तव्हां सभिनी ॾिसंदड़नि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। उमेद आहे त तव्हां हर वार मुंहिंजी अहिड़े तरीक़े सां सपोर्ट कंदा रहंदव।
त दोस्तो मिलंदासीं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।